बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इसराइल ऐं ईरान जी जंग शुरू थी वई। इसराइल पहिरीं हमिलो कयो। अमेरिका जी नाजाइज़ औलाद इसराइल हमिलो कयो, जेको इम्कान बि हुयो जो हाणोके नए अमरीकी सदर ट्रंप अवल ई चयो त 2 महीना असां ॾियूं था ईरान खे मोहलत, सोची वठे। पोइ 2 महीना त पूरा न थिया आहिनि। वरी जंग खां पहिरियां कल्ह जेको असुरवैल हमिलो थियो, हिनखे हिकु ॾींहुं अख़बारुनि में हुन ॿुधायो त इसराइल कंहिं बि वक़्तु हमिलो करे सघे थो। हमिलो कई। के माण्हू ख़ुशि आहिनि, कंहिंखे ॾुखु आहे। जिन खे ॾुखु आहे हुनजो ॾुखु त सम्झी सघिजे थो, त मज़लूम जी हिमायत, ज़ालिम जी मुज़मत। जेके ख़ुशि आहिनि उन्हनि जी ख़ुशी वरी सम्झ में नथी अचे त उहे ख़ुशि छो आहिनि। अमरीका इसराइल जी जंग, ईरान सां फतह थिए, कामयाबी थिए, अमरीका इसराइल जी ख़ुशि आहिनि। इसराइल बमबारी करे ख़ुशि आहिनि, यहूदी ख़ुशि आहिनि, वरी मुस्लमान बि ख़ुशि आहिनि। यहूदी ईरान ते हमले में ख़ुशि आहिनि, वरी मुस्लमान बि ख़ुशि आहिनि। अलाए उनजी ख़ुशी अलाए छो आहे। 7 हिजरी ते जेको ख़ैबर में मरहब खां डिॼी भॼी विया हुआ, उन्हनि जा मुरीद ख़ुशि। जिन खे अलम न मिलियो उहो बि ॾुखु हूंदो। ख़ैबर में रसूल चयो सुभाणे मां अलम उनखे ॾींदुसि जेको मर्द हूंदो, करार हूंदो, फरार न हूंदो, वधी वधी हमला कंदो, अलाह रसूल सां मुहबत कनि था ऐं उहो बि अलाह रसूल सां मुहबत थो करे, अलाह जे हथ ते फतह ॾींदो। सुभाणे अलम अली इब्न अबी तालिब खे मिलियो। अलाए इहो ॾुखु अलाए कहिड़ो आहे जो इसराइल जे हिमायत में, यहूदियुनि जी हिमायत में, जिन फ़लस्तीननि ते एॾा ज़ुल्म कया, अरबनि पंहिंजूं धीअरूं न्याणियूं पेश कयूं अमरीकी सदर जे आॾो। ईरान वरी पंहिंजा पुट क़ुर्बान थो करे। ऐं पहिरीं जंग आहे जंहिंमें सिपाही न मुआ आहिनि, फ़ौजी। आम जंगनि में छा थींदो, आम फ़ौजी मरंदा आहिनि, अॻु में हूंदा आहिनि, जनरल बची वेंदा आहिनि, सुपर सारा। हिन में जनरल मारजनि था, वॾा वॾा ऑफिसर मारजनि था, सिपाही नथा मारजनि। जंग जो नतीजो त ख़तरनाक आहे। जंग सुठी शइ त न आहे, ख़राबु ॻाल्हि आहे, पर हे ख़ुशि अलाए छो आहिनि। वरी हे वीचारा जेके सिंध में आहिनि, उन्हनि खे त का दग जी ख़बर आहे न रस्ते जी ख़बर आहे, त कहिड़ी मंज़िल आहे असांजी। कामरेड, सेक्युलर, तरक़ी पसंदि, क़ौम परस्त, उन्हनि जे त नज़रे जी ख़बर ई नथी पए। उहे वरी अलाए छो ख़ुशि आहिनि, उन्हनि खे त ख़बर ई नथी पए त इसराइल अमरीका हमिलो कयो आहे। वरी उहे वरी ख़ुशि आहिनि त मुल्हनि जी हुकूमत ख़तमु थींदी। मुल्हनि जी हुकूमत ख़तमु थींदी छा, हुते लेनिन मार्क्स जी हुकूमत थींदी छा? वरी इहा बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहे वरी छो ख़ुशि आहिनि। इसराइल जी बमबारी ते, अमरीका जी बमबारी ते, ऐं अमरीका साम्राज्य आहे, हिते वरी साम्राज्य न आहे। इन्हनि वीचारनि खे बि का ख़बर ई नथी पए त कहिड़ो दग वठूं, कहिड़ो रस्तो वठूं, कहिड़ो नज़रियो वठूं। पोइ जीअं मेले में खीसो न कटिजी वेंदो आहे, ऐं कामरेडनि जो बि को अकुल जो खीसो कटिजी वियो आहे। हाणे असांजी मालूमात त महदूद आहे, अख़बारुनि जी हद ताईं, ख़बरुनि जी हद ताईं। इनसाइड स्टोरीज़ छा आहिनि उहा ख़बर ई कान्हे। अंदरूनी कहाणियूं छा आहिनि, वॾा वॾा इजलास थियनि था, छा आहे। पर जेको मुल्क जो सदर आहे, वरी आर्मी चीफ आहे, उनजी त मालूमात वॾी हूंदी। जनरल परवेज़ मुशर्रफ सदर बि हुयो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ बि हुयो। उनजी रड़ तव्हां खां विसरी वई आहे। जेकी मीडिया जा ॾाढो साफ़ आहिनि, सवाल कनि पिया लिबिया ते हम छो, बहरीन छो, साईं शाम खां पोइ चवनि था ईरान, ईरान खां पोइ पाकिस्तान जो वारो आहे, त रड़ करे चए थो भला असां उहो छा कयूं जो असांजो वारो न अचे। हुनखे त मालूमात हूंदी न छा मसइला आहिनि, छा मामला आहिनि। हाणे जेके ईरान ते ख़ुशि या आलमी सियासत जी ख़बर न अथनि एतिरी। अॻे त वॾी ख़बर आहिनि, लेनिन मार्क्स यादि हूंदो आहिनि, मार्क्स, होचीमिन, ची गुवेरा सभु यादि हूंदा आहिनि, वॾा वॾा लेक्चर ॾींदा। हाणे वरी आलमी सियासत जी बि ख़बर न अथनि। त हीउ जेको सॼे मुल्क खे जेको आहे सो दुनिया खे फतह कंदो थो अचे। वरी चवनि ईरान खां पोइ पाकिस्तान, पाकिस्तान खां पोइ सऊदी अरब। हाणे साॻियो पाकिस्तान ते बि ईंदो, छो जो पाकिस्तान जूं 2 अहम शयूं आहिनि। जेके मसइला पाकिस्तान में मसइला आहिनि, मुआशी तौर ते IMF जा या जेको बि दॿा हुयो जो, बस हिकु एटमी जेको प्लांट आहे, ॿियो काजानियुनि जो मसइलो बि अहम आहे पाकिस्तान में।
कादियानी जे लाइ गुंजाइश चाहिनि था त इन जे लाइ का गुंजाइश कढो, उन्हनि खे इस्लाम में दाख़िल कयो, मुस्लमान मञो, या का सहूलियत उन्हनि खे ॾियो। कादियानी उन्हनि खे ॾाढा प्यारा आहिनि। हिकु इहो मसइलो बि आहे। ॿियो एटम बम जो मसइलो आहे। एटम उन्हनि खे क़बूल न आहे पाकिस्तान जहिड़े मुल्क वटि, जिते वॾियूं वॾियूं तक़रीरूं थियनि थियूं। तक़रीरूं उन्हनि ताईं पहुचनि थियूं जेके मौलवी कनि था हज़रात, त एटम बम असां छा भला शेख रशीद जी शादी ते फटाकनि फाड़ण लाइ रखियो आहे छा? उहो छो जो ज़हनियत आहे न गज़नवी गोरी वारी, जेके अॻे हमला कंदा हुआ मुल्कनि ते। सलाउद्दीन अयूबी वारी ज़हनियत त आहे न। सलाउद्दीन अयूबी गज़नवी गोरी वारी ॿियनि मुल्कनि ते हमलनि करण जी, फतह करण जी, उहा ज़हनियत अञा ताईं आहे पाकिस्तान में। तो चवंदा त असां बि ईअं ई मुल्क फतह कयूं जे अॻु में खिलाफ़त जे ज़माने में थींदा या बाद में थींदा। सो एटम बम हुननि खे इंतिहा पसंदनि जे हथ में अची सघे थो बुनियाद पोइ असां पंहिंजे कब्ज़े में कयूं। घणा इहे मामला पाकिस्तान सां आहिनि ऐं आख़िर में हुनजो वारो बि ईंदो। जेको सूरत हाल आहे साईं, ईरान ऐं अमेरिका जी जंग न थींदी, ईरान इसराइल मिलियल आहिनि। हे वॾा वॾा आलम स्कॉलर सहाफ़ी टीवियुनि ते चवंदा, जलसनि में बि चवंदा। हिकिड़ो त वॾो मौलवी साहिबु लीडर हुयो मज़हबी जमात जो, थोरी जज़्बाती थी वेंदो, अहिड़ा जुमिला चवंदो जेके हिते बयानु नथा करे सघजनि। भला हिकिड़ो जुमिलो तव्हांखे ॿुधाई वञा, तव्हांखे मज़ो बता न अचे। चवंदो जेकॾहिं इसराइल अमेरिका जी जंग थिए या ईरान जेको आहे सो इसराइल जी जंग थिए, अमेरिका ईरान जी, या ईरान हमिलो करे इसराइल ते, जॾहिं बि ईरान इसराइल ते हमिलो करे या अमेरिका ते, त मुंहिंजी क़बर ते अची पेशाब कजो। इहो बि हिकिड़ो मज़हबी लीडर जज़्बात में अची जलसनि में चवंदो। ॿियो बि घणो कुझु चवंदो, छो जो हुनजो चवणो इहो त ईरान ऐं इसराइल अमेरिका मिलियल आहिनि पाण में, तंहिंजे करे ईरान कॾहिं बि जंग न कंदो इसराइल अमेरिका सां, न कॾहिं इसराइल ते हमिलो कंदो। हाणे हीअ एॾियूं पाबंदियूं 40 सालनि खां ईरान ते इक़्तिसादी पाबंदियूं आहिनि, को तेल ख़रीद करण वारो न आहे, एॾियूं ॾुखायूं तकलीफ़ूं, उते तमामु घणी महांगाई आहे ऐं वॾा मुल्क परेशानियूं आहिनि, त बि चवंदो न इसराइल अमेरिका मिलियल आहिनि पाण में, ईरान अमेरिका पाण में मिलियल आहिनि। एॾनि पाबंदियुनि जे बावजूदि बि पोइ बि मिलियल आहिनि, हुननि जी मर्ज़ी आहे। हाणे त हमिलो थियो, माण्हुनि जी क़बर ते अलाए पाणी था हारनि, अलाए पेशाब था कनि, उहो त हुननि खे ख़बर हूंदी। पर जज़्बात में घणा चवंदा हुआ मौलवी साहिबान जेके ईरान जा मुखालिफ़ हूंदा, असल में ईरान जा न शीयत जा। हाणे शीयनि जी मुखालफ़त में यहूदियुनि जी हिमायत, इहो वाह जी मंतिक आहे, वॾी केमिस्ट्री आहे, त असांखे त सम्झ में न ईंदी। त शीयनि सां दुश्मनी आहे, शीयनि जा तव्हां दुश्मन आहियो, शीयनि जा मुखालिफ़ आहियो, पोइ हिकिड़े ज़ालिम जी जो हिमायत कयो था, इन जो मक़सदु त पोइ जेकॾहिं 60 हिजरी में हुजो हा, तव्हां बि पोइ यज़ीद जी हिमायत कयो हा, यज़ीद जी पार्टी में हुजो हा, यज़ीद जी फ़ौज में हुजो हा, पोइ कीअं था चओ त इमाम हुसैन खे शीयनि क़तलु कयो? जॾहिं अॼु तव्हां अमेरिका जा पासो वठो था, इसराइल जो जेको एॾो ज़ुल्म फ़लस्तीन में कई वेठो आहे, ऐं फ़लस्तीन ते एॾो ज़ुल्म, उनजा माइट अरब ख़ामोश आहिनि, जंहिंजो मज़हब बि हिकु आहे, मज़हबी साॻियो वहाबी अथनि, ॿोली अरबी अथनि, क़ौम अरब आहिनि, उनजो को वहाबी मुल्क अरब मुल्क मदद नथो करे, ईरान जेको शिया मुल्क आहे मदद करे थो। ऐं हाणे त ॾिठो अमरीकी सदर जे दौरे ते क़तर, अमान, सऊदी अरब में जेको कुझु थियो, जेको गैरत जो भरपूर मुज़ाहिरो अरब बादशाहनि खे, उन ते बि चुप आहे, उन जी बि मज़म्मत न कयनि। उतां औरतूं वञी पेश कयूं, वार खोलियूं बीठियूं, उते बि गैरत न आहिनि, पर हिते गैरत आई अथनि ॾाढी ईरान जे मामले में। इसराइल जो भली पासो वारनि कहिड़ो फ़र्क़ु थो पए, उहो त अवल खां वठी हुया जेके यज़ीद सां गॾु हुया, अॼु बि इसराइल अमेरिका सां गॾु हूंदा, इहो कहिड़ो फ़र्क़ु थो पए, चिटाई थी वई आहे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। पर उन्हनि जो छा थींदो जिन चयो असांजी क़बर ते अची पेशाब कजो। जंग जारी आहे, जंग ख़तरनाक हूंदी आहे, नुक़सानकार हूंदी आहे, पर हे जेके ख़ुशि थियनि था, इहो ईअं जीअं नंढो ॿार खे ख़बर न हूंदी आहे न, भाउ हथु साड़ींदी, पोइ हथु भाउ जॾहिं साड़ींदसि त पोइ पहिरीं हथु वेझा कंदो, हुनखे ख़बर न आहे त भाउ साड़ींदी आहे। हीअ बि भाउ जंग आहे, नुक़सानु आहे, तमामु घणो नुक़सानु आहे, सभिनी जो मुल्कनि जो नुक़सानु आहे, खिते जो नुक़सानु आहे, पाकिस्तान जो इलाइक़े जो ज़ियारतुनि ते ईरान इराक माण्हू वञनि था, इहो सिलसिलो बंदि थी वेंदो, उन्हनि जो नुक़सानु आहे, अचणु वञणु सभु तफ़री ज़ियारत सभु शइ ख़तमु थी वेंदी। को फ़ाइदो त कंहिंखे जंग में त को फ़ाइदो त हूंदो ई कोन्हे, पोइ अलाए छो हे ख़ुशि आहिनि। बहरहाल अहम शयूं उन्हनि शहादतूं त यको ॾिनियूं आहिनि, हाणे हुनजा वॾा जनरल शहीद थिया, को अॻु में बि थियो शुरू में, जंहिं नई ईरानी हुकूमत ठही इनक़लाबी, त मस्जिद में बम धमाको थियो जुमे जी निमाज़ में, हुननि जी पहिरीं कैटेगरी जा 70 जेके हुया शहीद थी विया। उनमें चीफ जस्टिस जज हुआ सुप्रीम कोर्ट जा, सदर, वज़ीर आज़म,
मुर्तज़ा मुतहरी जहिड़ो आलिम, तमामु वॾा आलिम, स्कॉलर, फौजी जनरल 70 हिक ई धक में शहीद थी विया, पर उन खां फ़र्क़ु कोन पियो। वरी ईरान 70, वरी ॿिया अची विया। ऐं पाकिस्तान सिंध वारो कमु थोरी आहे जो हिकिड़ो लीडर मरी वञे त ॿियो पैदा ई न थिए। इहो कहतुर रिजाल त सिंध में आहे न। हाणे दानश्वर अदीब हुया, हाणे उहे वीचारा विया त ॿियो को हाणे दानश्वर ई कोन्हे। हाणे हिकिड़ो वीचारो मिलियो अथनि दानश्वर, जेको हर कॉन्फ्रेंस में, हर सेमिनार में, हर मीटिंग में हिकिड़ो ई वीचारो आहे जिथे किथे। हिते त जेको गुज़ारे थो वञे उनजी जाइ ते ॿियो को अदीब शाइर अचे ई कोन थो, न सियासतदान थो अचे। भई ईरान में कोन्हे, नओं इनकलाब आयो जीअं 70 पहिरीं कैटेगरी जा हुननि जा लीडर मारिजी विया, जज, जनरल, स्कॉलर, मुश्तहिद, त फ़र्क़ु कोन पियो ईरान ते। उन खां ॿिया अची विया। हाणे जेकॾहिं शहीद थिया आहिनि जेके जनरल थिया आहिनि, जा त ॿिया अची वेंदा, डॉक्टर थिया त ॿिया अची वेंदा। ईरान में त को फ़र्क़ु कोन थो पियो। उते तमामु घणा माण्हू मौजूदु आहिनि, क़ाबिल, सबा, सलाहियत। तव्हां पंहिंजी गणती कयो, सिंध जी गणती कयो। हिते भींग लॻी पई आहे, हिते माण्हू पैदा कयो जेके विया उन जाइ ते को बि न। हर तनज़ीम हिन वक़्तु उहो सदर आहे जंहिंजी अहलियत ज़िले सदर जेतिरी मस आहे, माना क़ाबिलियत एतिरी आहे त रुगो ज़िले सदर थी सघे, उहो मर्कज़ी सदर आहे। त नतीजा बि अहिड़ा थींदा। सो फ़तह हक़ जी थींदी, बातिल जी शिकस्त थियणी आहे, हर वक़्तु थियणी आहे। को शहादतुनि जो सिलसिलो त यकी ईरान जो हले थो। पहिरीं 10 साल इराक सां जंगी, 40 साल जूं पाबंदियूं आहिनि, इहो बि त हिकिड़े क़िस्म जी जंग आहे। ऐं जेके इसराइल जी ख़ुशि थियनि था बमबारी जेकी ईरान ते कई, ईरान हमला कया, चए हुते त को मच्छर बि न मुओ आहे। हाणे उहो त इसराइलियुनि खां पुछो न। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त ईरान जा लीडर जेके आहिनि उहे मैदान ते मौजूदु आहिनि। जुमे जी नमाज़ ते बि हुया, हाणे बि न। उहो नीतन याहू काॾे वियो, हुन जा वज़ीर, जनरल, उहे त नज़र ई कोन था अचनि। उहे ज़ेर ज़मीन लाइ हलिया विया या अमरीका भॼी विया, उहो त को बि हुनजो ज़ाहिर ई कोन्हे। पर ईरान जी पूरी क़यादत जुटी पिटी वेठी आहे, मैदान में मौजूदु आहे। पोइ माण्हू को फ़र्क़ु ई कोन थो पए। लिकी थो यहूदी आहे, यहूदियुनि खे लिकणो आहे, भॼणो आहे। शिया काॾे लिकंदा? शिया त शहादत खे ॻोल्हींदा आहिनि, हुननि खे दरसे करबला आहिनि। पर तव्हां पंहिंजो जाइज़ो वठो, पंहिंजे अकुल जो जाइज़ो वठो, पंहिंजूं उहे पॉलिसियूं मुरतब कयो। जो हाणे वारो पाकिस्तान जो बि अचण वारो आहे, पोइ तव्हांजो छा थींदो? वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा सल्ली